अस्सलामुअलैकुम। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी नई अपडेट दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं कुझु ख़ुशख़बरियूं आहिनि उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं। दुलाब जा जेका अचण वारा एपिसोड आहिनि उहे दिलचस्प सनसनीखेज़ ऐं दोस्तों बहितरीन थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हां हिकिड़ो कमु ज़रूरु ॾिसंदो, हाणे जीअं जीअं शाहनवाज़ ख़ान जे लाइ घेरो तंग थींदो तीअं तीअं शाहनवाज़ ख़ान पंहिंजी प्रोटेक्शन जे लाइ माण्हू वधाईंदो वेंदो ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तों शाहनवाज़ ख़ान खे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं मंसूर ख़ान ॿाहिरि ईंदो, पोइ हू पछताईंदो त मां हीउ छा कयो, मूं वॾी ग़लती कई। ऐं होॾां दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त मंसूर ख़ान तमामु जल्द ॿाहिरि अचण वारो आहे ऐं हेॾां जेको आहे रहज़न वारा बि इन इंतज़ार में आहिनि त अॻियां असां पहिरियों जेको आहे शाहनवाज़ ख़ान खे हथु न विझूं, छो त असां वटि सपोर्ट न आहे, न त शाहनवाज़ ख़ान मंसूर जीअं असांखे बि जेल में हणाए छॾींदो पुलिस जे ज़ोर ते। इन जे करे हू माठ में आहिनि त जीअं मंसूर ख़ान जहिड़ो माण्हू ॿाहिरि अचे असांखे पोइ मौक़ो मिली वेंदो, पोइ असां शाहनवाज़ ख़ान खे हसीको करण में कामयाबु थी वेंदासीं। इन इंतज़ार में हू हूंदा आहिनि ऐं तमामु जल्द हाणे मंसूर ख़ान ॿाहिरि ईंदो, छो त रहज़न वारनि केस मां हथु खणी छॾियो ऐं होॾो मुराद वारनि खे बि ख़बर पइजी वई त हे कमु हीअं आहे, मंसूर ख़ान बेगुनाह हुयो, असां नाहक शक कयोसीं उनजे मथां। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं ॿी वीडियो में। जे वीडियो सुठी लॻी दोस्तों लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे।